سورة الجن. بسم الله الرحمن الرحيم. قل أوحي إلي أنه استمع نفر من الجن فقالوا إنا سمعنا قرآنا عجبا يهدي إلى الرشد فآمنا به ولن نشرك بربنا أحدا وأنه تعالى جد ربنا ما اتخذ صاحبة ولا ولدا وأنه كان يقول سفيهنا على الله شططا وأنا ظننا أن لن تقول الإنس والجن على الله كذبا وأنه كان رجال من الإنس يعوذون برجال من الجن فزادوهم رهقا. अल्लाह बाज़ारे महरबान जे नाले सां शुरू। ऐ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त मूं ॾांहुं हिन ॻाल्हि जो वही मोकिलियो वियो त जिन्ननि मां हिक टोलीअ क़ुरान ॿुधो पोइ चयाऊं त बेशक असां हिकु अजीब क़ुरान ॿुधो जो सिधे रस्ते ॾांहुं ॾस ॾिए थो, तंहिं करे उन ते ईमान आंदोसूं ऐं पंहिंजे पालणहार सां कंहिं हिकिड़े खे शरीक हरगिज़ न कंदासूं। ऐं बयान करण लॻा त असांजे पालणहार जो शान तमामु वॾो आहे, न की का ज़ाल ऐं न को औलाद रखियो अथसि, ऐं ही त अल्लाह जी निस्बत में असां मां बेवकूफ़ कूड़ो ठाहो ठाहियो थी। ऐं हे त असां भायो हो त असां ऐं जिन कॾहिं अल्लाह ते कूड़ न चवंदा। ऐं हे त माण्हुनि मां केतिरा मर्द मर्दनि जे साम्हूं पवंदा हुआ, पोइ माण्हुनि जिन्ननि जे हक़ में हथों वॾाई वधाई। وَأَنَّهُمْ ظَنُّوا كَمَا ظَنَنْتُمْ أَنْ لَنْ يَبْعَثَ اللَّهُ أَحَدًا وَأَنَّا لَمَسْنَا السَّمَاءَ فَوَجَدْنَاهَا مُلِئَتْ حَرَسًا شَدِيدًا وَشُهُبًا وَأَنَّا كُنَّا نَقْعُدُ مِنْهَا مَقَاعِدَ لِلسَّمْعِ فَمَنْ يَسْتَمِعِ الْآنَ يَجِدْ لَهُ شِهَابًا رَصَدًا وَأَنَّا لَا نَدْرِي أَشَرٌّ أُرِيدَ بِمَنْ فِي الْأَرْضِ أَمْ أَرَادَ بِهِمْ رَبُّهُمْ رَشَدًا وَأَنَّا مِنَّا الصَّالِحُونَ وَمِنَّا دُونَ ذَلِكَ كُنَّا طَرَائِقَ قِدَدًا ऐं हे त आहे जिन्नो माण्हुनि अहिड़ो गुमान कयो हो जहिड़ो अव्हां गुमान कयो हो त अल्लाह हरगिज़ कंहिंखे पैगंबर करे न मोकिलींदो। ऐं हीअ त असां आसमान खे जाचियो पोइ ॾिठोसूंसि त सख़्त चौकीदारनि ऐं उलांबनि सां भरिजी वियो आहे। ऐं हीअ त असां अॻे आसमान जे घणनि रस्तनि ते मलाइकनि जी गुफ़्तगू ॿुधण लाइ वहंदा हुआसीं, पोइ जेको हाणे कन ॾींदो आहे सो पाण लाइ तयार थियल उलांबे वारो तारो ॾिसंदो आहे। ऐं हीअ त असीं नथा ॼाणूं त जेकी ज़मीन में आहिनि तिन लाइ कंहिं मदाए जो इरादो कयो वियो आहे या उन्हनि लाइ संदन पालणहार को चङाई जो इरादो कयो आहे। ऐं हीअ त के असां मां सुधियल आहिनि ऐं असां मां के उन खां सवाइ बि आहिनि
असीं मुख़्तलिफ़ टोलियूं टोलियूं हुआसूं وَأَنَّا ظَنَنَّا أَن لَّن نُّعْجِزَ اللَّهَ فِي الْأَرْضِ وَلَن نُّعْجِزَهُ هَرَبًا وَأَنَّا لَمَّا سَمِعْنَا الْهُدَىٰ آمَنَّا بِهِ فَمَن يُؤْمِن بِرَبِّهِ فَلَا يَخَافُ بَخْسًا وَلَا رَهَقًا وَأَنَّا مِنَّا الْمُسْلِمُونَ وَمِنَّا الْقَاسِطُونَ فَمَنْ أَسْلَمَ فَأُولَئِكَ تَحَرَّوْا رَشَدًا وَأَمَّا الْقَاسِطُونَ فَكَانُوا لِجَهَنَّمَ حَطَبًا ऐं ही त असां ॼातो त ज़मीन में अल्लाह खे कॾहिं बि थकाए न सघंदासूं ऐं न की भॼी कॾहिं थकाए सघंदासूं ऐं ही त जॾहिं असां हिदायत जी ॻाल्हि ॿुधी तॾहिं उन ते ईमान आंदोसूं पोइ जेको पंहिंजे पालणहार ते ईमान आणींदो सो न की कंहिं नुक़सान खां ऐं न की कंहिं ज़ुल्म खां डिॼंदो ऐं ही त असां मां के मुसलमान आहिनि ऐं असां मां के गुनाहगार आहिनि पोइ जेकी मुसलमान थिया तिन सिधी वाट जी नियत कई ऐं गुनाहगार से दोज़ख जूं काठियूं हूंदा وَأَن لَّوِ اسْتَقَامُوا عَلَى الطَّرِيقَةِ لَأَسْقَيْنَاهُم مَّاءً غَدَقًا لِّنَفْتِنَهُمْ فِيهِ وَمَن يُعْرِضْ عَن ذِكْرِ رَبِّهِ يَسْلُكْهُ عَذَابًا صَعَدًا وَأَنَّ الْمَسَاجِدَ لِلَّهِ فَلَا تَدْعُوا مَعَ اللَّهِ أَحَدًا وَأَنَّهُ لَمَّا قَامَ عَبْدُ اللَّهِ يَدْعُوهُ كَادُوا يَكُونُونَ عَلَيْهِ لِبَدًا قُلْ إِنَّمَا أَدْعُو رَبِّي وَلَا أُشْرِكُ بِهِ أَحَدًا قُلْ إِنِّي لَا أَمْلِكُ لَكُمْ ضَرًّا وَلَا رَشَدًا قُلْ إِنِّي لَن يُجِيرَنِي مِنَ اللَّهِ أَحَدٌ وَلَنْ أَجِدَ مِن دُونِهِ مُلْتَحَدًا إِلَّا بَلَاغًا مِّنَ اللَّهِ وَرِسَالَاتِهِ وَمَن يَعْصِ اللَّهَ وَرَسُولَهُ فَإِنَّ لَهُ نَارَ جَهَنَّمَ خَالِدِينَ فِيهَا أَبَدًا ऐं ऐं पैगंबर हीअ बि चओ त मूं ॾांहुं मोकिलियो वियो आहे त जेकॾहिं माण्हू सिधी वाट ते बीहक वठनि हा त ज़रूर उन्हनि जी पोखनि खे घणो पाणी पियारियूं हा त उन में खेनि परखियूं ऐं जेको पंहिंजे पालणहार जी यादि करण खां मुंहुं मोड़ींदो तंहिंखे अल्लाह सख़्त अज़ाब में फासाईंदो ऐं ही त सभु मस्जिदूं ख़ासि अल्लाह जूं आहिनि तंहिं करे अल्लाह सां गॾु कंहिंजी इबादत न करियो ऐं हीअ त जंहिं महिल अल्लाह जो बानू मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीठो त संदसि इबादत करे तंहिं महिल जिन मथस ॻाहट करण ते हुआ चओ त आऊं रुगो पंहिंजे पालणहार जी इबादत करियां थो ऐं कंहिं हिकिड़े खे सां शरीक नथो करियां चओ त बेशक आऊं अव्हां खे ॾुख पहुचाइण ऐं सही रस्ते ते आणण जो वस नथो रखां चओ त बेशक मूंखे अल्लाह जे अज़ाब खां को बि न बचाईंदो ऐं उन खां सवाइ का पनाह कॾहिं न लहंदुसि मगर अल्लाह जे पार खां ख़बर पहुचाइणी आहे ऐं संस पैगाम पहुचाइणा आहिनि ऐं जेको अल्लाह
ऐं संस पैगुंबर जी नाफ़रमानी कंदो तंहिं लाइ बेशक दोज़ख जी बाहि आहे जंहिं में सदाईं रहंदा। حتى إذا رأوا ما يوعدون فسيعلمون من أضعف ناصرا وأقل عددا قل إن أدري أقريب ما توعدون أم يجعل له ربي أمدا عالم الغيب فلا يظهر على غيبه أحدا إلا من ارتضى من رسول فإنه يسلك من بين يديه ومن خلفه رصدا ليعلم أن قد أبلغوا رسالات ربهم وأحاط بما لديهم وأحصى كل شيء عددا एस ताईं ग़फ़लत में रहंदा जेसीक जेको उन्हनि खे अंजाम ॾिजे थो सो ॾिसनि पोइ ॼाणदा त मददगार जे करे वधीक हीणू ऐं ॻाणेटे जे करे तमामु थोरो केरु आहे। खेनि चओ त आऊं नथो ॼाणा त जंहिंजो अव्हां खे अंजाम ॾिजे थो सो इलाही वेझो आहे या मुंहिंजो पालनहार उन जी का ॿी मुदत मुक़ररु कंदो। उहो ॻुझ जो ॼाणंदड़ आहे पोइ पंहिंजे ॻुझ ते कंहिं हिकिड़े खे वाक़िफ़ न कंदो आहे सवाइ उन्हीअ जे जो जंहिं पैगुंबर खे पसंदि कयाईं। बेशक अल्लाह संदसि अॻितां ऐं संदसि पोइतां निगहबान मलाइक मोकिलींदो आहे हिन लाइ त ॼाणे त पंहिंजे पालनहार जा हुकुम सचपच पहुचाया अथनि ऐं जेकी वटन आहे तंहिंखे अल्लाह हर तरह पंहिंजे वस रखियो आहे ऐं सभु कंहिं शइ जो ॻाणेटो ॻणे छॾियो अथसि।